अचो त कोरोना सां वेड़ करियो। लखनि में माण्हू मीडिया ते अचनि था त कोरोना में हींअर ताईं पाकिस्तान जा थींदा माण्हू वठी चुका आहिनि, हज़ारनि में माण्हू मुआए। उन जे लाइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो उहो पतो जंग करियो। विढ़ंदासूं कीअं जंग कीअं कंदासूं, बंदूक खणंदासूं। दोस्तों अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद जी सिंध। उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं था लॉकडाउन वारे मामले कोरोना ते। इलाही टाइम थियो न ॻाल्हायो आहे त कोरोना सॼी दुनिया खे जीअं डिस्टर्ब कयो आहे ईअं सॼी दुनिया सां डिस्टर्ब हूंदे असां सिंधी माण्हुनि ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे बि डिस्टर्ब कयो आहे। मिसाल तौर कीअं लखनि में माण्हू मीडिया ते अचनि था त कोरोना में हींअर ताईं पाकिस्तान ऐं सिंध जा माण्हू वठिजी चुका आहिनि, हज़ारनि में माण्हू मुआ आहिनि। वबाऊं जॾहिं बि जंहिं बि क़ौमुनि ऐं जॾहिं बि मुल्कनि में आयूं आहिनि त उन्हनि इंसाननि उन्हनि माण्हुनि गॾिजी उन जो डिफेंस कयो आहे, बचाव कयो आहे। असां ॾे उन जे लाइ जेको लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो उहो उबतो अचो त कोरोना सां वेड़ करियूं, जंग करियूं। विढ़ंदासूं कीअं जंग कीअं कंदासूं, बंदूक खणंदासूं। हल मामले जो कीअं कढूं इन जो। कोरोना जीअं सॼी दुनिया खे डिस्टर्ब कयो आहे त उअं ई उन सॼी दुनिया जे मुल्कनि, उन्हनि अवाम, उन्हनि पोरियत, उन्हनि हारनि, उन्हनि शागिर्दनि, मज़दूरनि, उन मुल्क जे माण्हुनि लाइ ज़बरदस्त क़िस्म जा रिलीफ ॾिना आहिनि। उन्हनि खे उन बीमारी खां बचाव जा दग तरीक़ा ऐं घस ॾिना आहिनि। उन्हनि माण्हुनि लाइ उन्हनि जे खाइण पीअण जीअण जो बंदोबस्तु कयो आहे। हिननि कल्ह वफ़ाक़ी हुकूमत असांजी बजट पेश कई। कोरोना जंहिंजे नाले सॼी दुनिया डिस्टर्ब आहे, उन लाइ 10 रुपया बि बजट में न रखियाऊं। हे चवंदा आहिनि एटम रखंदड़ मुल्क आहे, 22 करोड़ अवाम आहे हिन मुल्क जो, इंसान आहिनि। उन्हनि जे हुअण करे हिन धरती जे करे तव्हीं हुकुमरान आहियो। तव्हां जेके फ़ैसिला करियो था हिन अवाम हिन वतन हिन इंसाननि, पोरियतनि, मज़दूरनि, शागिर्दनि जा, उहे कहिड़ा था करियो, उन ते गौर था करियो। वॾे में वॾो एहसान सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि ते हिन लॉकडाउन 3 महीना करे इहो कयो जो चऊं असां राशन विराईंदासीं, हिन हथ खे ॾींदासीं, हिन हथ सां हिन हथ खे ख़बर पवंदी। तव्हांखे सच थो ॿुधायां, असांजे शहरनि में कोन मिलियो आहे राशन। वफ़ाक़ी हुकूमत असांजी चओ त असां तव्हांखे एहसास प्रोग्राम तहत पोरियत माण्हू आहे, जेको मज़दूर आहे, जेको हारी आहे, हुनखे पैसा ॾींदासीं। बेनज़ इनकम सपोर्ट 3 किस्तनि जा पैसा गॾु करे हुन माण्हू खे ॾिनऊं। हे जेके हेतिरा पैसा वर्ल्ड हेल्थ वारनि तव्हांखे ॾिना उहे किथे आहिनि? जेके सामान आहिनि उहे किथे आहिनि? 7 माण्हू हिक घर जा, मुंहिंजो संगती सोलंकी उन चयो हैदराबाद जो, मुंहिंजे घर जा चई कोरोना में हींअर ताईं वतल आहिनि। मां जेकॾहिं डॉक्टर न हुजां त 7 ई माण्हू मरी वञनि हा। हॉस्पिटल में जॻह कोन्हे का। तव्हां पैसा कया काॾे? बजट जा पैसा कम कहिड़े था आणियो जॾहिं तव्हां पाण चओ था त हीअ बीमारी एॾी वॾी ख़तरनाक आहे। हिन बीमारी सां वेड़ लाइ हॉस्पिटलनि जी ज़रूरत आहे, मेडिकल जी ज़रूरत आहे, वेंटिलेटरनि जी ज़रूरत आहे, मेडिकल यूनिवर्सिटियुनि जी ज़रूरत आहे। तव्हां पैसा ख़र्च छा ते था करियो? तव्हां चवंदा आहियो त असां सॼी दुनिया खे डिस्टर्ब करे छॾियो आहे, सॼी दुनिया खे ड्रेजारी न आहियूं, असां वटि एॾो वॾो पावर आहे, एटम आहे। कोरोना खे डिस्टर्ब छो था करियो? कोरोना खे छो था ड्रेजारियो? अवाम ऐं वतन जे माण्हुनि ते रहम ऐं एहसान करियो। घटि में घटि वफ़ाक़ी हुकूमत जेको हिन लॉकडाउन में जेको ॾिहाड़ी ते मज़दूरी कंदड़ माण्हू हो, जेको हुनखे नुक़सानु पहुतो आहे, 500 रुपया ॾिहाड़ी कमाईंदो, जंहिंमां घर बि हलाईंदो, बच्चा बि हलाईंदो, तालीम बि ॾींदो, मसवाड़ बि भरींदो, इहो सॼो ख़र्चो हुन 500 रुपए ते बीमारी बड़ी कंदो। तव्हां 3 महीने ताईं शहर बंदि करे हुननि माण्हुनि खे जेको डिस्टर्ब कया, उन्हनि खे पैसा केरु ॾींदो? माण्हू ख़ुदकशियूं था कनि बेरोज़गारी करे। वफ़ाक़ी हुकूमत हाणे जेतिरो टाइम लॉकडाउन करे 30,000 रुपए जे हिसाब सां जेके महीना लॉकडाउन कयो अथई ऐं अॻिते कंदी, हर हिकु पोरियत मज़दूर माण्हू खे ॾे। सिंध हुकूमत वटि कणिक पई आहे, हाणे बि जेके मज़दूर आहिनि, जेके हारी आहिनि, जेके पोरियत आहिनि, उनखे 5 मण कणिक घर वेठे पहुचाए, पर अहिड़े अंदाज़ में न पहुचाए जीअं राशन पहुचायो अथनि। माण्हुनि खे जीअण जेतिरो त ॾियो न, त माण्हू ज़िंदह त हुजे न, माण्हू खाए त सही न। वॾी ॻाल्हि हीअ त सॼी दुनिया जा सरमाएदार ऐं मल्टानेशनल कंपनियुनि जा माण्हू परेशान इन मामले में त कोरोना जो दवा कीअं कढूं। हे परेशान रुगो इन ॻाल्हि में जेकॾहिं कोरोना जी दवा निकिरे न त हे हिकु ॾींहुं बि लॉकडाउन न कनि। हे चवनि त माण्हू मरनि, माण्हू फासनि, त मल्टानेशनल कंपनियूं वराए हुननि जी दवा खपाए पैसा कमाइनि। छो जो असांजा ॾाढो तजुर्बो आहे। हेपेटाइटिस में लख माण्हू सिंध जा मुआ आहिनि, हिननि पैसा कमाया आहिनि। शुगर में लखे माण्हू मुआ आहिनि, बीमार आहिनि, हिननि पैसा कमाया आहिनि। जेतिरनि बि बीमार जा नाला खणूं उहे सभु आहिनि, उन्हनि में माण्हू मरंदा आहिनि, हिननि पैसा कमाया आहिनि। कुते छिते जे चक में सिंध में माण्हू मरंदा आहिनि, हिननि पैसा कमाया आहिनि। वेड़ कंदासूं, असां वटि उबतो जुमिलो इस्तेमालु थींदो आहे, कोरोना सां वेड़ कंदासूं। कोरोना सां कहिड़ी वेड़ कंदो? डिफेंस करियो कोरोना सां। हिननि जो वॾे में वॾो कोरोना जो हल पाकिस्तान ऐं सिंध हुकूमत कढियो आहे एसओपीज़ तहत। सभ खां पहिरीं जीअं तव्हां स्कूल बंदि कया त एसओपीज़ तहत सभ खां पहिरीं तव्हांखे स्कूलनि हलाइण लाइ सोचणो हो।
कॉलेजनि हलाइण लाइ सोचणो, यूनिवर्सिटियुनि हलाइण लाइ सोचणो, ख़र्च ऐं पैसा सभ खां पहिरीं उन्ही ते ख़र्च करणा। असांजो सईद गनी जो प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त जेकॾहिं 2 साल कोरोना हली त स्कूल न खोलियासीं, 2 साल कोरोना हली त 2 साल स्कूल न खोलींदासीं। वतन जे नौजवाननि ॿारनि मासूमनि खे जेका तालीम मिलंदी उहा हाणे ॾींदासीं, बाक़ी सभु शयूं खुलियल हूंदियूं। कहिड़े क़िस्म जो लॉकडाउन आहे? हिन लॉकडाउन जे लाइ सोशल मीडिया ते हीअ उहा गोॾा जेका मथां ॿधी पई आहे, हेठां खुलियल आहे। वतन जे माण्हुनि ते रहम करियो, पोरियत ऐं मज़दूर ऐं हारनि ते रहम करियो। उन्हनि लाइ रिलीफ कहिड़ो रखियो अथव? उन्हनि खे छा ॾींदो? ईअं न थिए जो सुभाणे बुख वगे लखनि ऐं करोड़नि में माण्हू ॿाहिरि निकिरी अचनि ऐं पोइ तव्हां इन्हनि खे कंहिं दुरुस्त अंदाज़ में रोके बि न सघो। माण्हू तबाही जे किनारे ते पहुचाए थो। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं हीअ बीमारी ॿाहिराड़नि ताईं पहुचंदी त केतिरा नुक़सान कंदो, केतिरा माण्हू मारींदो, जंहिं खे अॼु ॾींहं ताईं एसओपीज़ लफ़्ज़ जी बि ख़बर कोन्हे त एसओपीज़ आहे छा। असांजे शहरनि ताईं कोरोना पहुची वई आहे। नंढड़ा यूसीज़ जा शहर आहिनि, उन्हनि ताईं कोरोना आई आहे। कोरोना जे लाइ पोरियत अवाम, शागिर्द, मज़दूर, वकील, डॉक्टर, ॾियाड़ी ते कमु कंदड़ माण्हुनि लाइ हुकूमतुनि खां सवाल आहे त उन्हनि खे रिलीफ कहिड़ो हूंदो, उन लाइ फंड कहिड़ा रखिया अथव ऐं उन्हनि खे ॾींदो छा? इहो तव्हांजे ॾाढो सवाल आहे।